फैजाबाद धरणे जे ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ रुकनी कमीशन क़ाइम सरबराही अॻूणो आईजी अख्तर शाह कंदो। कमीशन खे 2 महीननि अंदर पब्लिक ऑफिस होल्डर ॻुझनि इदारनि सरकारी मुलाज़िमनि या ॿियनि माण्हुनि जे धरणे में मुलविस हुअण जे हवाले सां हक़ीक़तुनि जो तयन कंदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त कमीशन तॾोह वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस जे उहिदनि ते फ़ाइज़ माण्हुनि खे बि तलब करे सघे थी। हाज़िर न थियण ते खेनि गिरफ़्तार बि कराए सघिजे थो। सच सभिनी खे ख़बर आहे पर ॻाल्हाइण जी हिमत को बि नथो करे। साइफर केस जो ट्रायल 4 हफ़्तनि में मुकम्मल करण जो हुकुम। शाह महमूद कुरैशी खे रिलीफ न मिलियो, ज़मानत रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस में पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी ज़मानत रद्द करण वारो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त चेयरमैन पीटीआई वॾी सियासी पार्टी जो सरबराह आहे। सिक्योरिटी ख़दशनि सबबि संदसि जेल में ट्रायल थी रहियो आहे। संदसि कुटुंब सिक्योरिटी ख़दशनि जो इज़हार करे चुको आहे। हर ॿुधणी ते जेल मां अदालत आणणु चेयरमैन पीटीआई लाइ सिक्योरिटी ख़दशो पैदा करे सघे थो। जेल ट्रायल जो मतिलबु इन कैमरा ॿुधणी न पर ओपन ट्रायल ई आहे। साइफर केस में हर हवाले सां ओपन ऐं शफ़ाफ़ ट्रायल यकीनी बणायो वञे। केॾांहुं वई उहा तब्दीली अवाम खे पुछणु घुर्जे। लीगी क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त बोग्ज़ साड़ ख़राब ॿोली ऐं नफ़रत मुआशिरे खे ख़राब कयो। ॻाल्हियूं करण वारा खोड़ाया अमली तौर कुझु नाहे थियो। असांखे पंहिंजे लाइ इक़्तिदार न पर ख़ुशहाल पाकिस्तान घुर्जे। चाहियूं था त अवाम खे बिजली जे बिलनि खां आज़ादु कयूं। अहिड़ियूं रिथाऊं आणींदासीं जंहिंसां अवाम खे सोलर पैनल ॾेई सघूं। बिलावल भुट्टो नंढे भाउ वांगुरु आहे। 16 महीना गॾु कमु कयो आहे। असांखे पुख़्ती सियासत ॾांहुं वधणु घुर्जे। रोअण पिटण ऐं बहतान बाज़ी सां कुझु बि न थींदो। लीगी सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त टंगियल हुकूमत में मुशावरत सां फ़ैसिला थींदा हुआ। नाकारी ॻाल्हि उहा हुई त फ़ैसिलनि में देरि थींदी हुई। मुनासिब थींदो त असां पंहिंजे अंदरि झाती पाए ॾिसूं। सभु तजज़ियो कनि त ग़लतियूं किथे थियूं आहिनि। जंहिंखे अवाम चूंडींदी क़ौम उनखे क़बूल कंदी। टांक में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 7 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जा थाक तबाह कया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो। दहशतगर्द टांक ऐं भरपासे में पुलिस जी ताज़ी टारगेट किलिंग ऐं केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हुआ। ISPR मूजिबि ॿियनि इलाक़नि में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सेस सां भरपूर सहकार जो इज़हार कयूं था। निगरान वज़ीर आज़म भारत में अक़लियतनि ख़िलाफ़ ज़ुल्मनि ते डोज़ियर जारी करे छॾियो। डोज़ियर में चयो वियो आहे त भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ तारीख़ जी बदतरीन नस्लकुशी जारी आहे। आलमी कन्वेंशन जे मुआहिदे तहत भारत नस्लकुशी रोकण जो पाबंद आहे। हिंदुत्व नज़रियो रखंदड़ माण्हू अक़लियतनि जे इबादतगाहनि खे तबाह करे रहिया आहिनि। अनवारुल हक़ काकर चयो आहे त लॉन्च कयल डोज़ियर में मुसलमान, ईसाइनि ऐं ॿिनि अक़लियतनि जे इस्तेसाल जा वाक़िआ शामिल आहिनि। जदीद दौर में पेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो। पॉलिसी ॻाल्हियूं मुकमल। पाकिस्तान ऐं IMF जो व्याज जी शरह वधीक न वधाइण ते इतफ़ाक़। आलमी मालियाती इदारे जी MD क्रिस्टीना जार्जीवा चयो आहे त पाकिस्तान तमामु ॾुखियुनि हालतुनि में प्रोग्राम ते अमल करे रहियो आहे। पाकिस्तान सां डील जी तमामु वेझो पहुची चुका आहियूं। पाकिस्तान जो अहम मसइलो टैक्स जो आहे। मुल्क में GDP जो रुगो 12% टैक्स गॾु कई वेंदी आहे, जंहिंखे असां 15% वधाइण जी तजवीज़ ॾिनी आहे। सिंध ऐं पंजाब जे निगरान वॾनि वज़ीरनि विच में कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ तुल्त गॾियल ऑपरेशन करण ते इतफ़ाक़। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिंध जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान इतफ़ाक़ कयो वियो त सियारो अचण सां दरिया में पाणी जो मिक़दार घटिजी रहियो आहे। जल्द ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो वञे। पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान जा IGs जीअं ई तयारियूं मुकमल करण जो ऐलान कंदा ऑपरेशन शुरू कयो वेंदो। मुलाक़ात में कणक ऐं कमनि जे अघ जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई।
सुप्रीम कोर्ट सरकारी ऑफिसरनि लाइ साहब लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदी लॻाए छॾी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में टिरुकनी बेंच ॿार जे क़त्ल केस जी ॿुधणीअ दौरान साहब लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदीअ जो हुकुम जारी कयो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त साहब लफ़्ज़ कंहिं आज़ाद क़ौम जी अक्कासी नथो करे। सरकारी मुलाज़िम साहब लफ़्ज़ सां पाण खे एहतसाब खां मथां तस्वुर कनि था। इसराइली फौज जो गज़ा जी सभ खां वॾी अल शिफा अस्पताल ते हमलो। इसराइली टैंकूं कॉम्प्लेक्स अंदर दाख़िल थी वियूं। अस्पताल में महफ़ूज़ राहदारी मां गुज़रंदड़ माण्हुनि ते फायरिंग। अल शिफा अस्पताल जे तर्जुमान मूजिबि इसराइली फौज शिफा अस्पताल जे बेसमेंट ताईं पहुची वई ऐं बेसमेंट जी तलाशी शुरू करे छॾी आहे। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि इसराइली फौज दावा कई आहे त इंटेलिजेंस ॼाण जे बुनियाद ते हमास ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। क़ाबिज़ फौज जी बमबारी में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 11,500 खां वधी वियो। पाणी मामलनि वारी वफ़ाक़ी वज़ारत इरसा में सिंध जो नुमाइंदो मुक़रर करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। सिंध हुकूमत जी मंज़ूरीअ बाद मोहम्मद एहसानुल हक लगारी खे इरसा में सिंध जो मेंबर मुक़रर कयो वियो। कराची के इलाके लियाकताबाद सीवन एरिया में गैर कानूनी तौर तामीर कल 6 माड़ रिहायशी इमारत ढहण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अदावतुनि में मुलविस SBCA ऑफिसरन ऐं बिल्डर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमारत ढहण लाइ DC सेंट्रल ऐं पुलिस खे मदद जी हिदायत। 14 डिसंबर ते अमल दरामद रिपोर्ट पेश करण जो हुकुम। हैदराबाद इलाके कासिमाबाद में औरत कौम परस्त अगवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जो फ्लैट मां लाश हथ। नसीम नगर में कामरेड मुर्कजान जो फ्लैट मां फाहो लगल लाश हथ आयो। पुलिस लाश खणाए पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। मुर्क पीरज़ादो जे वालिद जो चवणु आहे त धीउ जी मौत बाबति राति देर सां इतलाउ मिलियो। पुलिस ॿुधायो आहे त मुर्कजान फाहो खाई आपघात कयो आहे। नियाणी छो आपघात कंदी, जांच कराई वञे। रानीपुर में पुलिस तशद्दुद में मारिजी वियल नौजवान शाह मुराद बिरोही जे वारसनि जे एहतजाज रंग लाथो। SHO रानीपुर ऐं 4 एहलकारनि समेत 13 ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल। SHO रानीपुर अनवर अली अबड़ो, एहलकार राहब ॼामड़ो, अब्दुल हक, अब्दुल रज़ा गोलो ऐं ॿिया नामज़द। FIR जे मतन में चयो वियो आहे त SHO पुलिस पार्टी सूधो घर में दाख़िल थी नौजवान खे खंभे विया, थाणे ते विया त ॼाणायल एहलकारनि समेत खांगी माण्हू लाकपे मथस तशद्दुद करे रहिया हुआ। सुई गैस में नीगर खां बकर फुर कंदड़ पुलिस एहलकार सोघा। लाड़काणे खां कराची वेंदड़ पुलिस एहलकार माल चारींदड़ नीगर सत्तार मरी खां बकर फुरे फरार थिया त पुलिस पहुची वई। 4 एहलकार, 1 इंस्पेक्टर ऐं प्राइवेट वैन हथी की। मक़ामी पुलिस कार्रवाई बदिरां साथी एहलकारनि खे बचाइण में रुधल। जोही में हथियारबंदनि हथां धरती TV जे रिपोर्टर शामिर गाढ़ी जो ज़ख़्मी थियल भाउ हैदराबाद अस्पताल में फौत थी वियो। अमीर बख्श गाढ़ी जो मड़ तालके अस्पताल जोही में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि अमीर बख्श गाढ़ी खे गोलियूं हणी मरणी कयो हो। ICC क्रिकेट वर्ल्ड कप में नाक़स कारकर्दगीअ ते क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म टिन्ही फॉर्मेट जे कप्तानीअ तां हथ खणी वियो। शान मसूद टेस्ट ऐं शाहीन शाह अफरीदी T20 फॉर्मेट जो कप्तान मुक़रर। वनडे फॉर्मेट में कप्तानी जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। मोहम्मद हफ़ीज़ टीम डायरेक्टर ऐं वहाब रियाज़ खे चीफ सिलेक्टर बणायो वियो। ICC वर्ल्ड कप जी पहिरें सेमीफाइनल मैच में भारत न्यूज़ीलैंड खे 398 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। भारतीय टीम मुक़रर ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 397 रन्स ठाहियूं। विराट कोहली ऐं श्रेयास अय्यर जूं शानदार सेंचुरियूं। कप्तान रोहित शर्मा 47 रन्सूं ठाहियूं। शुभमन गिल 80 रन्स ठाहे रिटायर्ड हट थियो। KL राहुल 39 ऐं सूर्या कुमार यादव 1 रन्स ठाहे नॉट आउट रहिया। विराट कोहली शानदार इनिंग खेॾंदे सभ खां वधीक सेंचुरियूं ठाहिण वारो टेंडुलकर जो रिकॉर्ड बि टोड़े छॾियो।